मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम में अज वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। अॼु असीं सभ खां पहिरीं असां पंहिंजे नाज़रीन खे सिंध टीवी जी 10वीं सालगिरह जी असीं मुबारकबाद था ॾियूं। असां तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम में सिंध टीवी उहो चैनल आहे जंहिं सिंध जा चाहे मुल्क जा जेके बि इशू हुजनि सभ खां पहिरीं हाईलाइट कया आहिनि। उन खां अलावा तव्हांखे ॿुधायो था मिरपुर ख़ास डिवीज़न जो किथे बि को मसइलो हुजे, चाहे पुलिस जूं ज़्यादतियूं हुजनि, चाहे न मासूम ॿारनि सां ज़्यादतियूं हुजनि, चाहे निजी जेल जा मसइला हुजनि, चाहे पाणी जी खोट हुजे, चाहे मेला मलाखड़ा हुजनि, इहे सभई जेके मिरपुर ख़ास डिवीज़न समेत मिरपुर ख़ास उमरकोट सांगड़ या थरपारकर में जेके बि इशू हुजनि या थर में ॾुकार वारी सूरत हाल हुजे उहो सिंध टीवी सभ खां पहिरीं हाईलाइट कया आहिनि। इन करे असां तव्हांखे अॼु इहो ॿुधाईंदा हलूं त सिंध टीवी जी जेका 10वीं सालगिरह आहे इन में असां तव्हां सभिनी खे इहा मुबारकबाद बि पेश करियूं था ऐं असां जेके बि नंढा वॾा जेके इशू खया आहिनि ऐं जेके सिंध टीवी सभ खां पहिरीं पहुची आवाम जो हिकु आवाज़ थी आहे, इन में तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं त मिरपुर ख़ास सिविल हॉस्पिटल जा इशू हुजनि या किथे जा इशू सभ खां पहिरीं असां कया आहिनि। उन हवाले सां अचो त हितां जे जेके सियासी समाजी अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल करियूं उन्हनि जो छा चवणु आहे। जी सूरत हाल ये है कि मुझे मिरपुर ख़ास में सहाफ़त में प्रिंट और इलेक्ट्रॉनिक मीडिया में सहाफ़त करते हुए तकरीबन 19 साल हो गए हैं। प्रिंट मीडिया से मैं इलेक्ट्रॉनिक मीडिया में आया हूँ और इलेक्ट्रॉनिक मीडिया में हमने पहली मरतबा देखा 10 साल इसको हुए हैं सिंध टीवी को। सबसे पहले तो मैं आपको मुबारकबाद देता हूँ कि आपने 10 साल पूरे किए। सिर्फ 10 साल पूरे नहीं किए, आपने कामयाबी के साथ 10 साल पूरे किए हैं। कामयाबी के साथ 10 साल पूरे करना मैं इसलिए कहता हूँ कि जो छोटे छोटे इशू थे इससे पहले जो रीजनल टीवी कवर नहीं कर पा रहे थे, इवन नेशनल टीवी भी कवर नहीं कर पा रहे थे, आपने पानी के इशू को बहुत हाईलाइट किया। अवामी मसला था, आपने छोटी बच्चियों के साथ ज्यादती, उन्हें जला देना, उनके साथ ज्यादती करना, उस इशू को आपने हाईलाइट किया जो दूसरे मीडिया मुबहम रिपोर्टिंग करते थे या इस ऐसी रिपोर्टिंग को वो अवॉइड करते थे, उसको आपने बहुत हाईलाइट किया। अवामी मसला पानी की कमी को आपने हाईलाइट किया, आपने ज़राअत के मसले को हाईलाइट किया, आपने छोटे छोटे अवामी मसलों को हाईलाइट किया। आपने कैमरे को गली गली कूचे कूचे छोटे छोटे मोहल्लों तक में आपने फिरा दिया और मीडिया की कामयाबी का एक यही सबूत होता है कि आप गली मोहल्लों की बातें, आप उनकी खबरें, उनके इश्यूज, उनके मसाइल आप अपने टीवी पर लेकर आते हैं। तो मैं ये कहता हूँ कि सिंध टीवी ने एक 10 साल कामयाब तरीन साल गुजारे हैं और इंशाल्लाह मुझे उम्मीद ये है कि ये एक और मज़ीद रोशन सितारा बन के उभरेगा इलेक्ट्रॉनिक मीडिया में। तव्हांजी मीडिया में अचण खां पोइ मां हिते आयो आहियां, तव्हां हाईलाइट तव्हांजी थोराइतो आहियां त तव्हां हिन इशू खे हाईलाइट कयो। हिकिड़ो त अॼु आउं सिंध टीवी न्यूज़ जे सथ खे अॼु उन्हनि जी 10वीं सालगिरह जे मौक़े ते ऐं डॉक्टर अब्दुल करीम वाजपेयी साहिब खे मुबारकूं ॾियां थो। उहे जस लहणनि जिन वॾी जदोजहद करे ख़ासि तौर ते जेका सिंध टीवी आहे, जेका असां हुन हिकिड़ो वॾो पंहिंजो नालो कमायो आहे। जीअं 2011 जी जेका बरसाती ॿोॾि आई हिन इलाइक़े में, उते जेको आहे सो जॾहिं त काफ़ी ॿियनि चैनलनि ऐं मीडिया ते जेके आहिनि से सरकारी प्रेस रिलीज़ूं हली रहियूं, उते जेको आहे सो सिंध टीवी हक़ीक़त जी जेका रिपोर्ट हुई माण्हुनि जे दरनि ताईं पहुची करे किथे किथे माण्हू कहिड़नि ॾुखियनि सूरत हालनि में गुज़ारनि पिया, उन खां वठी करे चाहे पुलिस जूं ज़्यादतियूं हुजनि, चाहे अना बड़ो जो मसइलो हुजे, चाहे विजंती जो मसइलो हुजे, ॿियूं जेके पुलिस जूं ज़्यादतियूं हुजनि, पुलिस जा टार्चर सेल हुजनि, उहे तस्दीक शुदा जेके इंसाफ़ कया आहिनि उन ते सिंध टीवी जस लहणे।
ख़ासि तौर ते जेके हितां थर जा माण्हू थर में जीअं ॾुकार जी सूरत हाल हुई या ॾुकार जॾहिं आयो उतां जेको अछड़े थर जो ऐं सॼे थर जी जेको आहे सा हक़ीक़ी जेको आहे नक्शो जेको आहे सो सॼी दुनिया जे ऐं मां ॾिसंदड़नि जे अॻियां जेको पेश कयो त उहो जेको आहे सो उन में सिंध टीवी ऐं सथ हुन जा नुमाइंदा जस लड़नि मुझे तरजो हाली जे पुछंदे मुझे तरजो हाली जे पुछंदे रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो बरंदड़ा बरजो हाली जे पुछंदे बरंदड़ा बरजो हाली जे पुछंदे रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो ख़ासि तौर ते पुलिस जूं ज़्यादतियूं ऐं वॾेरनि जागीरदारनि जूं ज़्यादतियूं जेके उहे हारियुनि मज़लूमनि मिसकिन माण्हुनि सां थींदी हुजनि चाहे उहे हिंदू अक़लियतनि सां थींदी हुजनि चाहे ॿियनि मज़हबी अक़लियतनि सां थींदी हुजनि ऐं उन ते ऑन दी स्पॉट जाइ ते वक़ू ते पहुची करे उतां जो जेको असुलु हक़ीक़त ऐं ख़ासि तौर ते जेका असां हिकिड़ी शयुनि खे तस्दीक शुदा करे तंहिंखां पोइ सभिनी धुरियुनि जे मौक़फ़ सां गॾु हिकिड़ी जेका आहे सा बाक़ाइदे हुन ते स्टोरियूं बाक़ाइदे जेको आहे सो ख़बरूं हलाए करे माण्हुनि खे जेको आहे सो हिकिड़े हुनजी रसाई हुनजे इशूज़ खे जेको आहे सो माण्हुनि जे ताईं पहुचाइणु ऐं इंतज़ामिया ताईं पहुचाइणु उन में सिंध टीवी जो तमामु करे वॾो किरदारु आहे हितां जे हारियुनि जा निजी जेलुनि जा मसइला हुजनि बाक़ी जेको आहे सो ॿिया जागीरदारनि जूं ज़्यादतियूं हुजनि अगवा फुरूं क़तल हुजनि बदअमनी हुजे हितां जे आबादगारनि जी पाणी जी खोट हुजे त हितां जेको आहे सो माण्हू हिते ख़ासि तौर ते जॾहिं बि चैनल हिते खोलींदा आहिनि त सभिनी खां पहिरीं पंहिंजे जेको आहे सो चैनलनि खे केबल वारनि खे चवनि था बाबा सिंध टीवी जेकॾहिं असां वटि जेको आहे सो उहो सही करे ॾे छाकाणि त हिते जेको आहे सो ब्रेकिंग ख़बरूं हलनि थियूं सुठियूं स्टोरियूं हलनि थियूं हिकिड़ो सुठो रिवाजु आहे ऐं तस्दीक शुदा ख़बरूं हलनि थियूं तंहिंजे करे सिंध टीवी ऐं उनजो जेको आहे सा मालिक उनजो सथ जेके आहिनि उहे जस लड़नि सभिनि खां पहिरीं त आउं मुबारकबाद ॾियण थो चाहियां त सिंध टीवी जेके आहे असां उस्ताद काज़ लाइ वॾो कमु कयो आहे ऐं वॾे कम जे करे अॼु अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी वॾी करम नवाज़ी आहे त अॼु मीरपुर ख़ासि मां कराची मां हैदराबाद मां सखर मां नवाबशाह मां ऐं इहो थरपारकार जे भिटनि ताईं जेके आहे असांजी कवरेज थिए थी ऐं असांजे उस्तादनि लाइ जेके चोखाड़ ऐं जेके महिनत जेके सिंध टीवी कई आहे उहो सभिनि जे साम्हूं आहे असांजो कराची जो धरणो बि सभिनि जे साम्हूं आहे जॾहिं असां ते रियासती इदारनि असां ते ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं कयूं असां ते वाटर कैनन जे ज़रिए हमला कया विया ओॾी महिल वाहिद इदारो सिंध टीवी जो जेके असांजी कवरेज ॾेई ऐं असांजे उस्तादनि लाइ हिननि महिनत कई असां वरी सलाम पेश कयूं था सिंध टीवी खे त इहा अॼु इहा सिंध टीवी आहे जेके सिंधियुनि लाइ जेके महिनत थी करे सॼो ॾींहुं जेके इहा ॾिसो था सिंध जा कहिड़ा हालात आहिनि हर जाइ ते सिंध टीवी जा नुमाइंदा सिंध टीवी जा कैमरामैन सिंध टीवी जूं गाॾियूं जेके आहिनि बीठियूं आहिनि अॼु जेकॾहिं इहा न हुजे हा त असां बि न हुजूं हा छो त असांजो सिंध जेकी आहे बिल्कुलु हिननि महदूद करे छॾियो आहे चो तरफ़ दाड़ियल चोर वॾेरा असांखे खाइनि पिया इन करे वाहिद हिकिड़ो इदारो आहे जेके असांखे सपोर्ट पियो करे पहिरीं अक्टूबर ते सिंध टीवी खे पंहिंजा सफ़र जा 10 साल पूरा थींदा उन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे सिंध टीवी जो कहिड़ो किरदारु रहियो आहे इन इलाइक़नि जे हवाले सां सिंध टीवी सिंधी माण्हुनि जो चैनल आहे मज़लूम माण्हुनि जो चैनल आहे पीड़ियल माण्हुनि जो चैनल आहे उनखे 10 साल पूरा करण ते 10 सालगिरह मल्हाइण ते सिंध टीवी सथ खां वठी सॼी सिंधी क़ौम खे ॾे तोड़े परॾे में वेठल सिंधी माण्हुनि खे मुबारकबाद पेश कयूं था ऐं सिंध टीवी 10 सालनि में जेको पंहिंजो नक्शो आईनो सिंध जे साम्हूं पेश कयो आहे तमामु बहितरीन ऐं जस लाइक़ु आहे सिंध टीवी उत्तर सिंध जे क़बीलाई तकरारनि खे ख़तमु करण जे लाइ इंडस फोरम जे नाले सां सिंध जे क़ौम परस्तनि सान्यावंदनि टेक्नोक्रेटनि सरदारनि मीरनि पीरनि वॾेरनि तोड़े वफ़ाक़ परस्तनि खे हिकु टेबल ते वेहारे उन्हनि बिरादरी तकरारनि खे हल करण जे लाइ भरपूर किरदारु अदा कयो सिंध टीवी जॾहिं शहीद बेनज़ीर जी शहादत ते सॼी सिंध रोई रही त सिंध टीवी
उन वक़्तु सॼी सिंध सां गॾु बीठल नज़र आई। सिंध टीवी जॾहिं शहीद सिंधु देश मोहतरम बशीर ख़ान कुरैशी जी शहादत थी तॾहिं सॼी सिंध सां गॾु बीठल हुई। सिंध टीवी जॾहिं सांगड़ बाखोड़ी मोरी ते सिंध जे नौजवाननि खे साड़े मारियो वियो तॾहिं सिंध टीवी सिंधी माण्हुनि सां गॾु बीठल हुई ऐं ॾुख में बराबरि जी शरीक रही। जॾहिं सिंधी नौजवाननि खे बिरिया रोड ते वेझो साड़े मारियो वियो तॾहिं बि सिंध टीवी सिंधी माण्हुनि सां गॾु बीठल रही। जॾहिं 23 मार्च 2012 बशीर ख़ान कुरैशी लखें माण्हू कराची जे पंहिंजे गादी वारे शहर में गॾु कया तॾहिं बि सिंध टीवी असांखे उन आवाज़ खे सिंध जे आवाज़ खे आसमाननि ताईं पहुचायो। जॾहिं सड़ियल लाश खणी तिब्बत सेंटर ते सुनान ख़ान कुरैशी पहुतो तॾहिं बि सिंध टीवी पंहिंजो भरपूर किरदारु भरपूर ड्यूटी भरपूर सिंध परस्ती जो मुज़ाहिरो कंदे सिंधी माण्हुनि जूं दिलियूं खटे वरितियूं। ऐं अॼु 10 सालगिरह मल्हाइण वञे पई सिंध टीवी त सिंध जी कुंड कुड़छ में उन जूं तयारियूं थी रहियूं आहिनि। सिंध जे हर मज़लूम माण्हू सिंध टीवी जी सालगिरह मल्हाइण ऐं उन ॾींहुं जे इंतज़ार जे लाइ आतो आहे। ऐं सिंध टीवी सिंध जे पाणी जो मसइलो हुजे सिंध में बदअमनी जो मसइलो हुजे पंजाब सिंध जो पाणी चोराइण वारो मसइलो हुजे हर इशू खे पंहिंजो इशू सम्झी अहिड़े बहितरीन अंदाज़ में खयो आहे जो सिंध टीवी सिंधी माण्हुनि जो आवाज़ बणिजी चुकी आहे। नाज़रीन असीं इन वक़्तु मौजूदु आहियूं अॻूणो MNA ऐं पीपल्स पार्टी जो डिवीज़न जो सदर पीर आफ्ताब हुसैन शाह जिलानी साहब सिंध टीवी जी जेका 10 सालगिरह जंहिंजी तयारियुनि जे हवाले सां अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियो हुनजो छा चवणु आहे। सर सिंध टीवी जी 10 सालगिरह पहिरीं तारीख़ ते 10 सालगिरह उन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां तव्हांखे सिंध टीवी जे 10 सालगिरह ते मुबारकबाद पेश कयां थो। इन में को शक न आहे त सिंध टीवी जीअं 10 सालनि जे अरसे में जेको तरक़ी कई आहे ख़ासि तरह से सिंध जे आवाम खे शऊर ॾियणु तालीम ॾियण में सिंध टीवी जो वॾो किरदारु आहे। जॾहिं आउं इस्लामाबाद हूंदो हुउसि तॾहिं सिंध टीवी जा टॉक शो में मूंखे सॾींदा हुआ तव्हांजो अता राजड़ साहब इहे राजधानी वग़ैरह में। ऐं हर वक़्तु इहो महसूसु थिए थो त सिंध टीवी जेके बि करंट इशूज़ आहिनि असांजे मुल्क जा बल्कि सिंध जा ऐं बैन अवी सतह ते बि जेको आहे सो माण्हुनि खे उहे इशूज़ डिस्कस कनि था ऐं आवाम ताईं उहो शऊर पैदा करण जी कोशिशि कई अथनि ऐं कामयाबी थी अथनि। छो जो सिंध जो माण्हू असांजो इहो हर वक़्तु उमेदु रखे थो। उर्दू जा चैनल बि काफ़ी अची विया आहिनि पर मां ख़ासि तरह पंहिंजी ॿोली जे मसइले ते सिंध जो माण्हू बाशऊर चाहे थो त पंहिंजे ज़बान जे मार्फत उन ताईं ऐं तालीम पुॼे। ख़ासि तरह मूंखे ज़िक्र करिणो आहे असांजो जेको क्लासरूम प्रोग्राम आहे असांजो अमर जलील साहब तमामु सुठो प्रोग्राम ॾिए थो। क्रिटिकल आहे पंहिंजे सिंध जा इशूज़ खणे थो लोकल इशूज़ बैन अवी ऐं उहे इशूज़ जेके तवारीख़ी हैसियत रखनि था। ऐं मूंखे तव्हांजे सॼे इंतिज़ामिया खे मुबारकबाद ॾियां थो ऐं मूंखे उमेदु आहे त सिंध टीवी ॾींहों ॾींहुं तरक़ी कंदी ऐं पंहिंजे इदारे जी जेके ख़ासि तरह सां जेके महिनत कनि था तव्हां न्यूज़ रिपोर्टर आहियो हमेशह असां सां राब्तो रखो था ऐं उन्हनि जी बि पर गौर लहंदी ऐं मूंखे ख़ुशी आहे त असांजे पंहिंजे ॿोली में अहिड़ा इदारा क़ाइमु थिया आहिनि। सर पीपल्स पार्टी मुल्क जी वॾे में वॾी पार्टी आहे तव्हां छा था सम्झो जी कुझु मीडिया में ख़बरूं ईंदियूं आहिनि पीपल्स पार्टी सां कहिड़ो किरदारु रहियो आहे सिंध टीवी जो।
सिंध टीवी जी मूंखे इहा ॻाल्हि कंदे ख़ुशी थिए थी त अफ़सोस जो मुक़ाम आहे मोहतरमा शहीद राणी जॾहिं शहीद थी त आउं सम्झां थो पहिरियों दफ़ा शहीद राणी जो लक़ब सिंध टीवी तां आयो ऐं माण्हुनि में इहो जेको लक़ब हाणे ज़बान ते अची वियो आहे हूअं बि हाणे शहीदनि हमेशह ज़िंदा रहनि था पर मोहतरमा बि तव्हांजे इदारे खे पसंदि कंदी हुई हिते जॾहिं आई हुई जलसो करणु 18 डिसेंबर 2007 में तॾहिं बि तव्हां काफ़ी सुठी कवरेज ॾिनी हुई तंहिंजे करे सिंध टीवी जो पीपल्स पार्टी जी जेका इशूज़ आहिनि उन्हनि खे सही जॻह मिले थी ऐं इन सां गॾोगॾु जेके असांजा इशूज़ क्रिटिसाइज़ करण जहिड़ा उन्हनि ते सही क्रिटिसिज़म बि थिए थी। नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत पारां सिंध जी बिजली बंदि करण ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जे ऐलान खां पोइ अॼु सवेर जेको पीपल्स पार्टी जा कारकुन अॻुवान जेको हितां एहतिजाजी रैली कढी रहिया आहिनि। बेरोजगार माण्हू लगा पिया आहिनि, ईद जो मौक़ो आहे। शेम शेम शेम। पीपल्स पार्टी का हुकूमती आपने पिछले भी देखा और अभी भी आपने हुकूमती देखा कि किस तरीके से हम गरीब लोग चल रहे हैं। घरों में लाइट नहीं, पानी नहीं, बिजली नहीं, कोई सच्चा वादा नहीं करते, सारे झूठे। सिंध टीवी जे सफ़र जा तक़रीबन 10 साल पूरा थिया आहिनि। सिंध टीवी पारां मिरको ख़ासि डिवीज़न समेत सॼे सिंध जा कहिड़ा बेड़ा इशू आहिनि जिन खे हाईलाइट कयो विया, उन में तव्हां सिंध टीवी जे किरदार खे कीअं था ॾिसो? साईं, सभ खां पहिरीं त असां डॉक्टर करीम राजपर साहब खे ऐं सिंध टीवी जा जेको बि सथ आहे ऐं मिरको ख़ासि डिस्ट्रिक्ट जे ब्यूरो चीफ नज़ीर अहमद पंवर साहब खे मुबारकबाद पेश करियूं था जिन हिते अची असांखे जेको आहे सो इहो मौक़ो फ़राहम कयो त असां सिंध टीवी जे काविश जे बारे में ॻाल्हायूं। ऐं सिंध टीवी 10 सालनि खां वठी इहो जस लहिणे ऐं हुन हर इशू ते जेको आहे सो असां मिरको ख़ासि डिस्ट्रिक्ट वारनि जी तमामु घणी अवेयरनेस उन्हनि जी मसइलनि ते हाईलाइट कयो आहे ऐं उन्हनि मसइलनि खे तक़रीबन असांजे हर शोबे जे माण्हुनि सां उन्हनि तमामु बहितरीनु सलूक। हिते तमामु घणा मिरको ख़ासि डिस्ट्रिक्ट में मसइला आहिनि, क़तल बि थी वेंदा आहिनि ऐं उन खां पोइ जेके सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि जा जेके छोटा मोटा मसइला हूंदा आहिनि उन्हनि जा बि हल कंदा। असांजा फ़नकार दोस्त जेके आहिनि, आर्टिस्ट आहिनि, अदीब आहिनि, शाइर आहिनि, उन्हनि सभिनी जा जेके मसइला आहिनि उहे उन्हनि तमामु बाख़ूबी सां हल कया आहिनि। पाणी जा मसइला आहिनि ऐं अवामी मसइला आहिनि ऐं तक़रीबन ही सिंध टीवी जॾहिं खां बि स्टार्ट थियो आहे त असां सिंध धरती जा जेके बि मसाइल आहिनि उन्हनि खे उन हाईलाइट कयो आहे ऐं माण्हुनि जी तमामु घणी मदद उन में थी आहे। असां वरी बि डॉक्टर करीम राजपर साहब ऐं सिंध जा जेके बि सहाफ़ी ऐं असांजे ब्यूरो चीफ मिरको ख़ासि नज़ीर अहमद पंवर ऐं बाक़ी जेके बि हिते सिंध टीवी जे लाइ कमु करे रहिया आहिनि उन्हनि खे मुबारकबाद पेश करियूं था। इन हौसले सां, इन महिनत सां अगरि सिंध टीवी सिंध धरती लाइ कमु कंदो रहियो त इंशा अल्लाह ताला हिन धरतीअ जेकी बि अवाम आहे उहा कॾहिं बि परेशान न हूंदी ऐं इंशा अल्लाह ताला ही जेके बि सिंध टीवी जेके बि मसइला आहिनि उहे हल कंदी रहंदी ऐं हीअ इंशा अल्लाह जंहिं जज़्बे सां पहिरीं बि कमु कंदी रही आहे ऐं आईंदे बि जेको आहे सो कमु कंदी रहंदी। मेरा घर लुटे दिया वो यहाँ से
सिंध टीवी जे सालगिरह जे मौके ते साईं राजभर साहब संदसि स्टाफ ऐं नज़ीर पवर साहब खे मुबारकबाद ॾियां थो 10 सालगिरह जे मौके ते। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त ख़ुसूसन सिंध टीवी असां मीरपुर जे फ़नकारनि खे तमामु वधीक कवरेज ॾिनो आहे बनिस्बत ॿियनि चैनलनि खां। असीं उन्हनि जो थोराइता आहियूं असीं त हुननि असांखे इहो उजागर कयो आहे असांजे फ़नकारनि खे। पर फ़नकारनि सां गॾोगॾु जेके सिंध जा मसइला आहिनि, रोडनि जा मसइला आहिनि, हादसा आहिनि, घणी काफ़ी कुझु शयूं आहिनि जंहिंखे इहो सिंध टीवी जेको आहे उजागर करे थो। ऐं सिंध टीवी जी हिकिड़ी असां ॻाल्हि ॾाढी पसंदि आई आहे त असां फ़नकार जेके सुतल हुआसीं, जेके जाॻियल कान हुआसीं, निंड में हुआसीं, उन्हनि खे हिननि उजागर कयो। न त ॿिया हेतिरा चैनल हलनि पिया, कॾहिं बि हुननि फ़नकारनि जी ख़बर पतजोड़ कोन लथी। उन खां सवाइ सिंध टीवी सागड़ जा मसइला आहिनि, मीरपुर जा मसइला आहिनि, पूरी सिंध में हर मसइले लाइ सिंध टीवी जेको आहे न उहो बिल्कुलु भरपूर किरदारु अदा करे रही आहे। असीं त इहो मुबारक ॾियूं था सिंध टीवी वारनि खे त हुननि हेॾो वॾो यानी कि मक़ाम पंहिंजो हासिलु कयो थोरे वक़्त में। अलाह हिनखे हयाती ॾे, असांजे ॾींहुं हिननि खे हयाती ॾे ताकी सिंध टीवी जेको आहे उजागर थिए ॿाहिरनि मुल्कनि में। ॾिसो तव्हां असांजा जेके मेंबर आहिनि, मुंहिंजो पंहिंजा माइट आहिनि जेके किथे सऊदी अरब में रहनि था, हू चवनि था बाबा सिंध टीवी ते त तव्हांजो ईद जो प्रोग्राम ॾिठो। ऐं राजभर साहब वारनि खे त हुननि जी 10 सालगिरह ते सिंध टीवी असांखे वरी यादि कयो ऐं इनशाअल्लाह असां पुठियां कोन रहंदासीं। साईं असीं राजभर साहब ऐं नज़ीर पवर साहब सां गॾु आहियूं। हिन वक़्तु असां जेको जुडो शहर आहे 2005 में ई तालको क़ाइमु थियो, जेको बुनियादी सहूलियतनि खां महरूम आहे। दोस्तनि खे तमामु भलीकार चवां थो सिंध टीवी न्यूज़ वारनि खे, जिन्हनि हिकिड़े अहम इशू ते हे तालको जुडो जेको मुकमल तौर ते तबाह कयो वियो आहे। त अॼु मीरपुर ख़ासि ब्यूरो टाइम में तव्हांखे असां मीरपुर ख़ासि पूरे ज़िले जी सूरत हाल खां आगाह कंदासीं। ड्रेनेज जा जेके लंघ आहिनि उहे सभु जा सभु टोटल बंदि आहिनि। जेसिताईं खोटाई न थींदी, हिन जो तरीक़ेकार सही न थींदो, तेसिताईं पाणी जो लंघ सही न थींदो। जॾहिं पाणी जो लंघ सही न थींदो ज़ाहिर आहे शहर बुॾंदा। हिन वक़्तु जेको मीरपुर ख़ासि ज़िले जो तालका हुसैन बख्श मरी तालुक़े ते हिकु काऊ दड़ो आहे। हिन वक़्तु असां हुते काऊ दड़े ते मौजूदु आहियूं। गवर्नमेंट खे छा आहे, गवर्नमेंट जेके बि आयूं आहिनि उन्हनि खे बसि माल ठाहिणो आहे, खाइणो आहे, पीअणो आहे। असांजी हिस्टोरिकल जेके बि शयूं आहिनि उन सां का बि उन्हनि जी दिलचस्पी कान्हे। मुख़्तलिफ़ रोडनि जी सर्वे कई आहे, जेको मीरपुर ख़ासि खां करे सांगड़ ताईं। जॾहिं त असां सांगड़ में पहुता आहियूं, हिते हिन इलाइक़े जी असां हालत ॾिठी आहे, को बि रोड रस्ता सही कोन। असां जिन खे बि टकाइण कीअं बि असांजी सार कोन लॻी आहे अॼु ताईं। घर में डुकार खां पोइ मिठी सिविल अस्पताल में हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं। असीं मिसकिन गरीब आहियूं, पाड़ में वेठा आहियूं, असांखे न को आमदनी थी मिले, न को कणक, न को पैसो कुझु।
नाज़रीन असीं हिन वक़्तु मिरपुर ख़ासि ज़िले जे तालको डिगड़ी आहे उनजो जेको चंडो जनम में पहुता आहियूं। कपिड़ो ना आहे, पाणी ना आहे, को प्लाट ना आहे, को शइ ना आहे। इनमें छा आहे कि 10 साल जे पंहिंजे मुख़्तसर अरसे में सिंध टीवी पंहिंजो एतिरो मुक़ाम ठाही वियो आहे कि माण्हू ऐं वीवर्स एतिरा सिंध टीवी जा वीवर्स थी विया आहिनि कि हू मजबूर हूंदा आहिनि कि सिंध टीवी जी बुलेटिन ॾिसूं कि पाकिस्तान हुजे या पाकिस्तान खां ॿाहिरि हू पंहिंजे मुक़ामी चैनल खे ॾिसनि था कि उते असांजी कहिड़ी बुलेटिन हलनि पियूं। को ॿाहिरि मुल्क में मीरपुर ख़ासि जो माण्हू वेठो आहे, हैदराबाद जो वेठो आहे, कराची जो, हुनजी नज़र सिंध टीवी ते रहे थी कि मुंहिंजे शहर जी ख़बरूं केरु ॾींदो। दैट्स ऑल। इलाही चैनल हलनि पिया, प्राइवेट वॾा चैनल हलनि पिया, उनजो नालो कोन। जेको किरदारु असांजो मुक़ामी चैनल अदा कयो आहे कि पंहिंजे घर खे, पंहिंजे ॻोठ खे, पंहिंजे शहरनि खे ॾेखारे थो, हुन सिंध टीवी जो किरदारु आहे। मां सिंध टीवी खे सलाम करां थो कि हू हर पल जी ख़बर पाकिस्तान छा, पाकिस्तान खां ॿाहिरि वेठल वीवर्स जेका आहिनि सिंध टीवी जा, हू उनखे ॾिसनि था, उनजी ख़बर खे ॾिसनि था, उन्हनि खे ख़बर पए थी मीरपुर ख़ासि में छा थिए पियो, हैदराबाद में छा थिए पियो, कराची में छा थिए पियो, ठटे में छा थिए पियो, हाला में छा थिए पियो। हर ख़बर ते उन्हनि जी नज़र हूंदी आहे, उन्हनि खे ख़बर हूंदी आहे कि छा। ही सिंध टीवी जे जेकी टीम आहे उनजी जद्दोजहद, उनजी महिरबानी ऐं डॉक्टर करीम राजपर जेके पंहिंजे रिपोर्टरनि खे हिकिड़ो स्ट्रॉन्गली रिपोर्टर ठाहे मार्केट में आंदो आहे, जेको हर शइ ॿुधाए थो, हर कमु ॿुधाए थो, चाहे हू करप्शन जो मसइलो हुजे या कंहिंजी भलाई जो फलाह जो मसइलो हुजे, हुनखे पंहिंजे सुठे अंदाज़ में पेश करे थो। हिन जे लाइ मां सिंध टीवी खे सलाम करां थो कि सिंध टीवी वाकई हिकिड़ो मुकमल चैनल आहे, उहो नेशनल चैनल आहे। मां उनखे मुक़ामी चैनल कोन थो चवां, हिकिड़ो नेशनल चैनल आहे जेको 12 मुल्कनि में वेही बि पंहिंजे माण्हुनि खे ख़बरूं पल पल जी ख़बरूं ॾिए थो। सिंधी सहाफ़त समेत सिंध टीवी जो वॾो सिंधी माण्हुनि जो आवाज़ खे पहुचाइण में वॾो किरदारु आहे। ही जेके प्रेस क्लबूं, ही टेलीविज़न सिंध टीवी, हिन जो अहिड़ो नुमाया किरदारु आहे जंहिंसां न त अॻे हेॾी ख़ल्क़ ख़ुदा जी कंहिं खां ख़बर कोन पवंदी हुई त उन्हनि सां कहिड़ो वेधन थींदो आहे ऐं उन्हनि सां कहिड़े हाल में इंतिज़ामिया हलंदी हुई। ऐं अॼु बि जेको ही धरणो लॻो पियो आहे त इंतिज़ामिया इन करे जेके ईअं ई हितां खिसकी वई हुई त जीअं हू जेको कैमरा तव्हांजी हुई उहो हुन कुझु सभु लाइव ॾेखारियो हुते हुनखे खिसकी वई। इहो ई माण्हुनि जो आवाज़ु आहे ऐं इहा ई जेको ही 10-20 साल में जेका असांजो मीडिया जेका इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहे हिन जो वॾो नुमाया रोल आहे, उनजे करे असांजो झर जंग जो आवाज़ु आहे कि न ॿुधंदो हो। नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में थींदड़ रिपोर्टूं तव्हां ॾिठियूं हूंदियूं ऐं हितां जे जेका सियासी समाजी ऐं चूंडियल नुमाइंदनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिननि जो इहो चवणो हो त सिंध टीवी जेको आहे सभ खां पहिरीं ऐं सभ खां अॻु जेको हितां जा जेके बि इशू आहिनि उन्हनि खे हाईलाइट कयो आहे ऐं असांजी अञा बि इहा दुआ आहे त हीअ 10 सालगिरह मुबारकबाद तय पेश करियूं। उन खां पोइ असांजी अॼु अॻियां बि दुआ आहे त सिंध जा जेके बि इशू आहिनि, जेके बि तव्हांजा इशू आहिनि उनखे सुठे नमूने हाईलाइट कया वञनि। कैमरामैन हबीबुल्लाह लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध टीवी न्यूज़, मीरपुर।